नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज जे नामर अदीब मुहक़िक़ ऐं समाजी अॻवान एजाज़ ममनाई जी चौथें किताब जिनी जी 11 हिस्सो ॿियो जी मुहरती तक़रीब शारजा रेस्टोरेंट में अल अमल फाउंडेशन नौशर फिरोज पारां मुनक़िद कई वई, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, समाजी ऐं इल्मी दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। मुहरती तक़रीब की सदारत गुलाम शबीर राजपर कई, जॾहिं त मेहमान ख़ास सिविल अस्पताल जो मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर खादिम हुसैन मंगरियो, इज़हार मखदूम खां अलावा सिंध बार काउंसिल के मेंबर अब्दुलसत्तार लोरानी, उस्ताद असगर भट्टी, साथी जनरल जे मोहम्मद यूनुस राजपर, बज़्म रूह रेहान के उस्ताद इकबाल मेमन, सैयद मुख्तार अली शाह, गज़नफर अली सोलंगी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त एजाज़ ममनाई की हिम्मत ऐं जुस्तजू के सलाम पेश करूं था, जो हिन महांगाई वारे दौर में हर 3 महीने अदब में एक किताब जो इजाफो करे रहियो आहे। संदस उन दिलचस्पी में यकीनन क़ौम की सुजागी, मुआशरे की इस्लाह ऐं वतन से वफादारी ऐं मोहब्बत जो हक़ अदा करण की कोशिश जो सिलसिलो जारी रखियो आहे। जॾहिं त नौजवान शाइर गुलबका उमरानी स्टेट सेक्रेटरी फ़राइज़ सरअंजाम ॾिना। नामियारे शाइर सैयद जाफ़र अली शाह तरन्नुम ऐं शाइरी ॻाए तक़रीब के 4 चंड लगाए छॾिया।